बेअग भरे थिया मता चवे मखान बलोच हिन कमीनीअ मां की न थियो या अल्लाह। एडो को साईं कुर्बान अली मेतलो साईं जो एडो केट शहबाज ॾिनो मेतलो साईं जो ख़ैर। ॿारहीं जे ॾियारे लख सलवात पढ़ाई अथऊं। हर महीने 12 तारीख़ साईं जे घर में महबूब जी लख सलवात थी आहे। 12 14 जो वास्तो थी मौला कुर्बान अली मेतलो साईं जो अॼो को ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा। अल्लाह आमीन। ओ मौला कुर्बान अली साईं खे साईं जे बचड़नि खे मौला इमरान अली साईं खे सेहत ॾे वॾी हयाती ॾे इमरान खे मौजज़े सां नौकरी सरकारी अता फरमा। अल्लाह आमीन। एडो केड शहबाज ॾिनो साईं जो बेड़ो तार। अल्लाह आमीन। ॾिनो साईं जो मौला जेके साईं जूं 2 मेहूं चोरी थी वयूं तुंहिंजे रब तुंहिंजी बारगाह में सवाली आहियां उहे वापसि मिलनि या दुआ क़बूल फरमा। अल्लाह आमीन। एडो केट परवेज़ अहमद मेतलो साईं खे साईं जे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा। अल्लाह आमीन। कुर्बान अली साईं साईं जा बच्चा अमड़ियूं न्याणियूं रोज़ी रिज़्क इज़त तुंहिंजे सामने हिननि जा क़यामत ताईं हर मोड़ ते बेड़ा पार फरमा। अल्लाह आमीन। गुलाम मोहम्मद सियाल साईं खे साईं जे बचड़नि खे हर मुश्किलात खां क़यामत ताईं पनाह अता फरमा। अल्लाह आमीन। अल साईं अल्लाह यार फुलपुट रोजा साबिर अली पढ़ियो साईं बाबा जा बच्चा घर आबाद फरमा। अल्लाह आमीन। बाबा हाजी अल्लाह वधायो भंड खे जे बच्चन खे जे 7 पीढ़ियुनि खे क़यामत ताईं हर मोड़ ते कामयाबी इज़त अता फरमा। अल्लाह आमीन। ए जो मौला जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। अल्लाह आमीन। बे औलादनि खे औलाद अता फरमा। अल्लाह आमीन। सुन्नी शिया जे घर लख सलवातूं थियनि या दुआ क़बूल फरमा। अल्लाह आमीन। फ़लस्तीन जी ग़ैब मां मदद फरमा। अल्लाह आमीन। असांजे मुल्क जी पाक फ़ौज खे क़यामत ताईं हर मोड़ ते कामयाबी फ़तेह ऐं इज़त अता फरमा। अल्लाह आमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी हक़ नबी या रसूल अल्लाह। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा।